ओम शांति। अॼु जे महिल तारीख़ 26/4/2024। मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार श्री निर्वार्थ कर्म कंदे वे बेहद जी उन्नति करो। जेतिरो सुठी रीति बेहद जी पढ़ाई पढ़ंदो ओतिरी उन्नति थींदी वेंदी। जेतिरी सुठी रीति बेहद जी पढ़ाई पढ़ंदासीं ओतिरी उन्नति थींदी वेंदी। प्रश्न आहे, तव्हां ॿार जो बेहद जी पढ़ाई पढ़ो त उन में सभिनि खां ऊच डिफ़िकल्ट सब्जेक्ट कहिड़ी आहे? हिन पढ़ाई में सभिनि खां ऊच सब्जेक्ट आहे भाउ जी दृष्टि पकी करणु। बाप ज्ञान जो टियों नेत्र ॾिनो अथई, हुन नेत्र सां आत्मा भाउ खे ॾिसो। जरा बि अख दोखो न ॾे, कंहिं बि देहदारी जे नाम रूप में बुद्धि न वञे। बुद्धि में जरा भी विकारी छीछी संकल्प न हुजणा खपनि। ये महिनत आहे। हिन सब्जेक्ट में पास थियण वारा विश्व जा मालिक ठहींदा आहिनि। हिन पढ़ाई में सभिनि खां ऊची सब्जेक्ट कहिड़ी आहे? भाउ जी दृष्टि पक्की करो। असां सभु आत्मायूं भाउ आहियूं। बाप जो ज्ञान जो टियों नेत्र ॾिनो अथई, हुन नेत्र सां आत्मा भाउ खे ॾिसो। जरा भी अख दोखो न ॾे। भाउ जे अलावा ॿियो कोई संबंध यादि न अचिणो खपे। कंहिं बि देहदारी जे नाम रूप में बुद्धि न वञे। हुनजे नाम और रूप में बुद्धि न वञे। उहा आत्मा मुंहिंजो भाउ आहे बसि। बुद्धि में जरा भी विकारी छीछी संकल्प न हुजणा खपनि। ये महिनत आहे। हिन सब्जेक्ट में पास थियण वारा ई विश्व जा मालिक ठहींदा। ओम शांति। बेहद जो बाप वेही बेहद जे ॿारनि खे सम्झाइनि था। हर हिकु ॻाल्हि हिकु हद जी बि बेहद जी हूंदी आहे। एतिरो समय तव्हां हद में हुयो, हाणे तव्हां बेहद में आया आहियो। तव्हांजी पढ़ाई बि बेहद जी आहे। बेहद जी बादशाही जे लाइ पढ़ाई आहे। हिन सां वॾी पढ़ाई कोई हूंदी न आहे। केरु पढ़ाईंदो आहे? बेहद जो बाप भॻवानु अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। श्री निर्वार्थ बि सभु कुझु करिणो ई आहे। पोइ पंहिंजी उन्नति जे लाइ बि कुझु करिणो हूंदो आहे। श्री निर्वार्थ जे लाइ बि कुझु करिणो हूंदो आहे। पोइ पंहिंजी उन्नति जे लाइ बि कुझु करिणो हूंदो आहे। ॾाढा माण्हू नौकरी कंदा आहिनि, नौकरी कंदे बि उन्नति जे लाइ पढ़ंदा रहंदा आहिनि। हुते आहे हद जी उन्नति। हिते बेहद जे बाप वटि बेहद जी पढ़ाई आहे, बेहद जी उन्नति आहे। बाप चवंदा आहिनि हद जी ऐं बेहद जी ॿई उन्नति करो। अगरि तव्हां श्री निर्वार्थ घर गृहस्थी में रहंदा आहियो त पढ़ाई धंधो बि कंदा हलो ऐं इहा पंहिंजी भविष्य जे लाइ बि उन्नति कंदा रहो। बुद्धि में सम्झंदा आहियो असांखे बेहद जी सची कमाई हाणे करणी आहे। बुद्धि में सम्झंदा आहियो कि असांखे बेहद जी सची कमाई हाणे करणी आहे। हिते त सभु कुझु मिटी में मिली वञणो आहे न। जेतिरो तव्हां बेहद जी कमाई में ज़ोर भरंदा वेंदव त हद जी ॻाल्हियूं, कमाई जी ॻाल्हियूं भुलिजंदा वेंदव। सभु सम्झी वेंदा हाणे त विनाश थियणो ई आहे। विनाश नज़दीक ईंदो वेंदो त भॻवान खे बि ढूंढंदा। विनाश हूंदो ई आहे। विनाश थींदो त ज़रूरु स्थापना करण वारा बि हूंदा न। विनाश थींदो त ज़रूरु त स्थापना करण वारो बि कोई त हूंदो। दुनिया त कुझु बि न ॼाणंदी आहे। तव्हां प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार पढ़ाई पढ़ो था न। हॉस्टल में ये स्टूडेंट रहंदा आहिनि जो पढ़ंदा आहिनि, परंतु इहा हॉस्टल त न्यारी आहे। हिन हॉस्टल दुनिया वारे हॉस्टल में उहे स्टूडेंट रहंदा आहिनि, लेकिन इहा हॉस्टल त न्यारी आहे। हिन हॉस्टल में त कई अहिड़ा बि रहंदा आहिनि जो शुरू में हली विया, उहे रहिजी विया। हिन हॉस्टल में त कोई ईअं ई रहंदा आहिनि जो मतिलबु पढ़ाई लिखाई न कंदा आहिनि, लेकिन ईअं बि रहंदा आहिनि जो शुरू में हली आया, उहे रहिजी विया। ईअं ई अची विया जो शुरू में हली आया, उहे रहिजी विया। ईअं ई अची विया। वैराइटी छो जी शुरू में एॾो त कई ॿार आहिनि न बाबा त ईंदा आहिनि स्नेह ॾिसी करे,
लेकिन ज्ञान सुठो न लॻंदो आहे, लेकिन अची आहे त अची आहे, वैराइटी अची आहे न। ईअं न सभु सुठा आया, नंढा ॿार बि तव्हां खणी आहियो, तव्हां ॿारनि खे बि संभालंदा हुयो, पोइ उन्हनि में केतिरा हली बि आया। बगीचे में फूल बि ॾिसो, पक्षी बि ॾिसो कीअं टुकलू टुकलू कंदा आहिनि। इहा मनुष्य सृष्टि बि हिन समय अहिड़ी आहे न, असां में कोई सभ्यता न हुई, है न। पक्षी बि ॾिसो कीअं टुकलू टुकलू कंदा आहिनि। इहा मनुष्य सृष्टि बि इन समय ईअं ई आहे, असां में कोई सभ्यता न हुई। सभ्यता वारनि जी महिमा ॻाईंदा आहिनि न, ॻाईंदा हुया असां निर्गुण हारे में कोई गुण न आहे। सभ्यता वारनि जी महिमा ॻाईंदा हुया। पर केतिरा बि वॾा माण्हू ईंदा आहिनि, फील कंदा आहिनि कि असां रचयिता बाप ऐं रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणंदा आहियूं। पोइ उहो कंहिं कम जा, तव्हां बि कंहिं कम जा न हुयो। हाणे तव्हां सम्झायो बाप जी कमाल आहे। बाप विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, जो राजे सां कोई छीने न सघंदो, जरा बि कोई विघ्न विझी न सघे। बाबा असांखे एतिरो पूरे विश्व जो मालिक ठाहिनि था कि जरा बि कोई विघ्न न विझी सघे। किथां खां असां छा ठाहींदा आहियूं, त अहिड़े बाप जी श्रीमत ते हलणो खपे। भल दुनिया में केतिरी ग्लानी हंगामा आदि थींदा आहिनि, हीअ कोई नई ॻाल्हि कोन्हे। 5000 वर्ष बि पहिरियों थियो हुयो, शास्त्रनि में बि आहे। ॿारनि खे ॿुधायो आहे। इहे जो भक्ति मार्ग जा शास्त्र आहिनि, उहे पोइ भक्ति मार्ग में पढ़ंदासीं। तव्हां पढ़ंदव हिन समय तव्हां ज्ञान जी सुखधाम में ज्ञान सां सुखधाम में वञो था। उन्हनि जे लाइ पुरुषार्थ करिणो आहे न। जेतिरो हाणे पुरुषार्थ कंदा ओतिरो कल्प कल्प कंदा रहंदव। जेतिरो असां हाणे पुरुषार्थ कंदा आहियूं ओतिरो कल्प कल्प कंदा रहंदासीं। पंहिंजे अंदरि जांच करणी आहे, केसि ताईं असां ऊच पद पाईंदासीं। इहे त हर हिकु स्टूडेंट सम्झी सघंदो आहे। असां जेतिरो सुठो पढ़ंदासीं ओतिरो ऊच पद पाईंदासीं। इहा असांखां होशियारु आहे, असां बि होशियारु ठहूं। वापारी माण्हुनि में बि ईअं हूंदा आहिनि न, मां इन्हनि सां मथे वञा, यानी होशियारु ठहां। अल्पकाल सुख जे लाइ महिनत कंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि, मिठे ॿार मां तव्हांजो केतिरो वॾो बाप आहियां। बाबा असांजो केॾो वॾो बाप आहे न, विश्व जो मालिक बाबा, विश्व जी सर्व आत्माउनि जो बाप, जेके सभी माण्हू भॻवान जे नाम सां यादि था करनि, अलॻि अलॻि नाम रूप में, जो सभिनि जी मनोकामना पूरी करण वारो, हिन दुनिया खे स्वर्ग ठाहिण वारो, उहो मुंहिंजो हेॾो वॾो बाप आहे। साकारी बाप बि आहे त निराकारी बि आहे न, ॿई इकठा आहिनि। ॿई मिली करे चवंदा आहिनि, मिठा ॿार हाणे तव्हां बेहद जी पढ़ाई खे सम्झी विया आहियो, ॿियो त कोई ॼाणंदो न आहे। पहिरीं ॻाल्हि त असांखे पढ़ाइण वारो केरु, भॻवानु छा पढ़ाईंदो, राजयोग पढ़ाईंदो। भॻवानु छा पढ़ाईंदा आहिनि, राजयोग पढ़ाईंदा आहिनि। अर्थात असांजी आत्मा खे एतिरी ज्ञान ॾींदा आहिनि कि आत्मा मन बुद्धि संस्कारनि जी ऐं स्थूल कर्मेंद्रियनि जी राजा ठही वेंदी आहे। तव्हां राज ऋषि आहियो, उहा हठ योगी, उहा बि ऋषि परंतु हद थिया। उहा चवंदा आहिनि असां गरबा छॾियो, इहे कोई सुठो कमु कयो छा। तव्हां गरबा तॾहिं चढ़ंदा आहियो जॾहिं तव्हांखे विकार जे लाइ तंग कंदा आहिनि। उन्हनि खे छा तंगी कई, तव्हांखे मार पई तॾहिं तव्हां भॼो। हिकु हिकु खां पुछो, कुमारनि स्त्रियनि केतिरी मार खाधियूं तॾहिं हली आयूं न। शुरू में केतिरा आया, हिते मिलंदो हुयो ज्ञान अमृत, चिठी खणी आया कि असां ज्ञान अमृत पीअण ओम राधे वटि वञूं था। हिन विकार ते झगड़ा हंगामा शुरू खां हलंदा आहिनि। बंदि तॾहिं थींदा जॾहिं आसरी दुनिया जो विनाश थींदो। हिन विकारनि ते हंगामा कॾहिं बंदि थींदा, जॾहिं आसरी दुनिया जो विनाश थींदो। पोइ अधु कलाक पोइ बंदि ई थी वेंदा। हिन विकार ते झगड़ा आदि
पोइ अधु कलाक ताईं कोई विकार जे लाइ झगड़ा ई न थींदा। हाणे तव्हां ॿार बेहद जे बाप सां प्रालब्ध वठंदा आहियो। बेहद जो बाप सभिनि खे बेहद जी प्रालब्ध ॾींदा आहिनि। बेहद जो बाप सभिनि खे बेहद जी प्रालब्ध ॾींदा आहिनि। हद जो बाप हद जी प्रालब्ध ॾींदो, उहो बि सिर्फ़ु ॿारनि खे ई वरसो मिलंदो आहे। हिते बाप चईंदा आहिनि तव्हां बची आहियो या बच्चा आहियो, ॿई ई हक़दार आहिनि। छो जो हिते बाबा सभिनि आत्माउनि खे वरसो ॾींदा आहिनि। हुन लौकिक बाप वटि भेद रहंदो आहे, सिर्फ़ु ॿारनि खे ई वारिस ठाहींदा आहिनि। स्त्री खे हाफ पार्टनर चईंदा आहिनि, परंतु उन्हनि खे बि हिसो ॾींदा न आहिनि। ॿार ई संभालंदा आहिनि न। बाप जो ॿारनि में मोह रहंदो आहे। इहे बाप त क़ाइदे अनुसार सभी ॿार आत्माउनि खे वरसो ॾींदो आहे। ये असांजो बेहद जो बाप त क़ाइदे अनुसार सभी आत्माउनि खे वरसो ॾींदो। हिते बची या बच्चे में भेद जो मालूम ई न आहे। तव्हां केतिरा सुख जो वरसो बेहद जे बाप खां वठंदा आहियो। छो जो बाबा हिते असां सभिनि खे आत्मक स्वरूप में ॾिसंदा आहिनि। बाबा स्त्री पुरुष जे रूप में न ॾिसंदा आहिनि। बाबा ॾिसंदा आहिनि कहिड़ी मुंहिंजी आत्मा दैवी गुण धारणा करे थी, मूंखे केतिरो प्यार सां यादि करे थी। हुन अनुसार सभिनि खे वरसो मिलंदो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां केतिरा सुख जो वरसो बेहद जे बाप खां वठंदा आहियो, पोइ बि पूरो पढ़ंदा न आहियो। पढ़ाई खे छॾे ॾींदा आहियो। ॿार लिखंदा आहिनि बाबा फलाणे ब्लड सां लिखी करे ॾिनई, हाणे ईंदो न आहे। ब्लड सां बि लिखंदा आहिनि बाबा तव्हां प्यार करो या ठुकरायो, असां तव्हांखे कॾहिं न छॾंदासीं। परंतु परवरिश वठी करे पोइ हली वेंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे बि ड्रामा आहे। कोई आशीर्वाद भागंती थी वेंदा आहिनि। हिते वेठा आहिनि त निश्चय आहे अहिड़े बेहद जे बाप खे कीअं छॾो। हिते वेठा आहिनि त निश्चय आहे अहिड़े बेहद जे बाप खे कीअं छॾो। इहे त पढ़ाई बि आहे न। बाबा चवंदा आहिनि इहे त पढ़ाई बि आहे, गारंटी बि कंदा आहिनि असां साथ वठी हलंदासीं। इहे त पढ़ाई आहे, गारंटी बि कंदा आहिनि बाबा की सभिनि खे साथ वठी हलंदासीं। सत्युग आदि में एतिरा सभु मनुष्य न हुया। हाणे संगम ते सभी मनुष्य आहिनि। सत्युग में ॾाढा थोरा हूंदा। हाणे संगम ते एॾा सारा मनुष्य आहिनि न, सत्युग में ॾाढा थोरा हूंदा। संगम ते सभी मनुष्य आहिनि। हाणे आहिनि न, हाणे संगम युग ते सभी बीठा आहिनि। भले सभी संगम युग ते न आहिनि, लेकिन असां ॼाणे सघंदा आहियूं एतिरा सभु धर्म वारा कोई बि न रहंदा। उन्हनि जी सॼी तयारी थिए थी। इहे शरीर छॾे सभु शांति धाम में हली हलंदा। हिसाब किताब चुकतू करे हुतां खां जाता खां आया आहिनि पाठ वॼाइण, हुते हली वेंदी सभी आत्मायूं पंहिंजे पंहिंजे सेक्शन में। मथे जाता खां जो आत्मा ईंदी आहे न, हुते वञी करे वेही रहंदी आहे। हिसाब किताब चुकतू करे जाता खां जो आत्मा आई पाठ वॼाइण हेठि, हुते हली हलंदी। इहे त थींदो ई आहे न। 2 घंटे जो नाटक, इहो बेहद जो नाटक आहे। तव्हां ॼाणंदा असां हुन घर जा रहवासी आहियूं। ॿियो आहे बि बाप, हिकु बाप जा असां सभु ॿार आहियूं। रहण जो स्थान निर्वाण धाम, वाणी खां परे, हुते आवाज़ हूंदी न आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि ब्रह्म में लीन थी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि आत्मा अविनाशी आहे, उन्हनि खे उनजो कॾहिं विनाश न थी सघंदो आहे। केतिरी जीव आत्मायूं आहिनि। अविनाशी आत्मा जीव अर्थात शरीर द्वारा पाठ वॼाईंदी आहे। अविनाशी आत्मायूं जीव अर्थात आत्मा द्वारा शरीर द्वारा पाठ वॼाईंदी आहे। जीव अर्थात शरीर। सभी आत्मायूं ड्रामा जा एक्टर्स आहिनि। रहण जो स्थान ब्रह्मांड उहो घर आहे। आत्मा अंडे मिसल ॾेखारे में ॾींदी आहे। हुते ब्रह्मांड में अनेक रहण जो स्थान आहे। रहण जो स्थान असांजो उहो घर ब्रह्मांड आहे। हुते आत्मा अंडे मिसल ॾेखारे में ॾींदी आहे। हुते ब्रह्मांड में हुनजे रहण जो स्थान आहे। सभी आत्मायूं मथे रहंदियूं आहिनि।
केतिरी शांती आहे न उन दुनिया में। अनुभव कई आहे न, हर हिकु ॻाल्हि खे सुठी रीति सम्झणो आहे, न सम्झो त अॻियां हली करे आपे ई सम्झी वेंदा। अगरि ॿुधंदा ई रहंदा त छॾे ॾींदा त पोइ कुझु बि न सम्झ में ईंदो। तव्हां ॿार ॼाणंदा इहे पुराणी दुनिया ख़त्म थी, पोइ नई दुनिया जी स्थापना थींदी आहे न। बाप चईंदा आहिनि कल्ह तव्हां विश्व जा मालिक हुयो, हाणे तव्हां विश्व जा मालिक ठहिण आया आहियो। गीत बि आहे न, बाबा असांखे अहिड़ो मालिक ठाहींदा आहिनि जो असां सां कोई छीने न सघे। बाबा असांखे अहिड़ो मालिक ठाहींदा आहिनि जो असां सां असांजो राज्य कोई छीने ई न सघंदो आहे। आकाश ज़मीन आदि ते सभिनि ते असांजो कब्ज़ो रहंदो आहे। आकाश ज़मीन आदि ते असांजो कब्ज़ो रहंदो आहे, मतिलबु पूरी दुनिया ई असांजी थी वेंदी आहे। हिन दुनिया में ॾिसो छा आहे, इहे त मतिलब जा साथी आहिनि। हुते त ईअं न हूंदो। जीअं लौकिक बाप ॿारनि खे चईंदा आहिनि इहे धन माल सभु कुझु तव्हांखे ॾेई करे वञा थो, इनखे सुठी रीति संभालणो आहे। बेहद जो बाप बि चईंदा आहिनि तव्हांखे धन माल सभु कुझु ॾींदो आहे, तव्हां असांखे सॾु कंदा आहियो पावन दुनिया में वठी हलो, त ज़रूरु पावन ठाहे करे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि न बाबा। पोइ असांखे सभु कुझु ॾेई करे बाबा वानप्रस्थ अवस्था में वेही रहंदा आहिनि। पोइ भक्ति मार्ग में फिर वरी बाबा जो पाठ शुरू थी वेंदो। बाप केतिरो युक्ति सां सम्झाईंदा आहिनि। इन जो नाम ई आहे सहज ज्ञान ऐं योग। सेकेंड जी ॻाल्हि आहे, सेकेंड में मुक्ति जीवन मुक्ति मिलंदी आहे न। तव्हां हाणे केतिरा दूरांदेशी बुद्धि वारा थी विया आहियो। ये चिंतन रहंदो रहे कि असां बेहद जे बाप द्वारा पढ़ूं था। सेकेंड जी ॻाल्हि आहे, सेकेंड में असांखे मुक्ति बि मिलंदी आहे, जीवन मुक्ति बि मिलंदी आहे। हाणे तव्हां केतिरा दूरांदेशी बुद्धि वारा थिया आहियो न। असांखे केतिरी सुठी बाबा असांखे केतिरी सुठी बुद्धि ॾिनी अथई, जो असांखे बाबा जी एॾी सारी ज्ञान जी ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं न, सम्झ में बि अचनि थियूं, धारणा बि थियनि थियूं, असां उन अनुसार हलूं बि था। इहे ई चिंतन थींदो रहे कि असां बेहद जे बाप द्वारा पढ़ाई था पढ़ूं। असां पंहिंजे लाइ राज्य स्थापना करूं था न। ये ही चिंतन लॻो रहे, बाबा चवनि था ये ही चिंतन रहे कि असां बेहद जे बाप द्वारा पढ़ाई था पढ़ूं, असां पंहिंजे लाइ राज्य स्थापना था करूं, त उन में असां ऊच पद छो न पायूं, कम पद छो पायूं। राजधानी स्थापना थिए थी न, उन में बि मर्तबा हूंदा, दास दासियूं त ढेर हूंदियूं न, दास दासियूं त ढेर हूंदियूं न। त बाबा चवनि था उहो बि ॾाढो सुख पाईंदियूं आहिनि, हथनि में साथ में महलनि में रहंदियूं आहिनि। दास दासियूं बि ॾाढो सुख पाईंदियूं आहिनि, साथ में महलनि में रहंदियूं आहिनि, ॿार आदि खे संभालंदियूं हूंदियूं न, केतिरो सुखी हूंदियूं। सिर्फ़ु नाम दास दासी आहे, त राजा रानी जो खाईंदा आहिनि उहो ई दास दासी बि खाईंदा आहिनि। प्रजा खे त न मिलंदो, दास दासियुनि जो त न, दास दासियुनि जो बि ॾाढो मान आहे, परंतु हुन में बि नंबरवार आहे। तव्हां ॿार सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियो। दास दासियूं त हिते बि राजाउनि वटि हूंदियूं आहिनि। प्रिंस जी जॾहिं सभा लॻंदी आहे, आपस में मिलंदा आहिनि त फूल श्रृंगार किए हुए ताज आदि सहित हूंदा आहिनि। प्रिंस जी जॾहिं सभा लॻंदी आहे, आज सभी आपस में मिलंदा आहिनि त फूल श्रृंगार किए हुए हूंदा आहिनि, ताज आदि सहित हूंदा आहिनि न। पोइ उन्हनि में बि नंबरवार वॾी शोभा लॻंदी आहे, पोइ उन्हनि में बि नंबरवार वॾी शोभा लॻंदी आहे। कोई प्रिंस वॾो हूंदो त वॾी शोभा लॻंदी। हुन में रानियूं न वेंदियूं, उहो परदे में रहंदियूं। त बाबा चवंदा आहिनि कि हुन में रानियूं न वेंदियूं आहिनि। जेकी सभा लॻंदी आहे न, नंबरवार वॾी शोभनिक सभा लॻंदी आहे, हुन में रानियूं न वेंदियूं आहिनि, उहे परदे में रहंदियूं आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं बाप सम्झाईंदा आहिनि।
सो बाबा जैसां सतयुग जे ॻाल्हाए ॻाल्हियूं ॿुधाइनि था। तव्हांखे त प्राणदाता बि चईंदा आहिनि, उन्हनि खे त प्राणदाता बि चईंदा आहिनि, जो राजा खे जीअदान ॾियण वारो। इहे सभु ॻाल्हियूं बाप सम्झाईंदा आहिनि। बाबा खे प्राणदाता बि चईंदा आहिनि न, जीअदान ॾियण वारो। घड़ी घड़ी शरीर छॾण सां बचाइण वारो आहे न। हुते मरण जी चिंता न हूंदी आहे, हिते केतिरी चिंता रहंदी आहे। थोरो कुझु थींदो आहे त सॾु कंदा आहिनि डॉक्टर खे कि किथे मरे न वञे। हुते डर जी ॻाल्हि न हूंदी आहे। तव्हां काल ते जीत पाईंदा आहियो त केतिरो नशो रहणो खपे। पढ़ाइण वारे खे यादि करो त बि यादि जी यात्रा थी वञे, कि बाबा असां केॾी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, त इहो बि यादि करो त बि यादि जी यात्रा। बाप टीचर सतगुरु आहे न। बाबा असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। त बाप जे संबंध में यादि करो, बाबा सां केॾो ऊचो वरसो थो ॾे। टीचर जे संबंध में यादि करो कि असांखे पूरे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾियनि था। सतगुरु जे रूप में यादि करो त सतगुरु जी श्रीमत सिर माथे ते। श्रीमत केॾी ऊच आहे, जे श्रीमत ते हली करे असां विकार बुराइनि सां मुक्त थी वेंदा आहियूं। त बि ठीकु आहे। बाबा चवनि था बाप टीचर सतगुरु खे यादि करो त बि ठीकु आहे। श्रीमत ते हलंदव, मनसा वाचा कर्मणा पावन ठहिणो आहे। बुद्धि में विकारी संकल्प बि न अचनि। हाणे न असांजे मन बुद्धि संस्कार हिकदमि शुद्ध, मन में कोई अहिड़ो संकल्प एंटर ई न थी पाए, प्रूफ थी वञे। जीअं त बुद्धि में कोई बि विकारी संकल्प बि न अचे, अहिड़ी बुद्धि शुद्ध बर्तन थी वञे। संस्कार बि असांजा सुठा थी वञनि। त उहो तॾहिं थींदो जॾहिं भाउ भाउ सम्झंदव। भाउ भेण सम्झण सां बि छी छी थी वेंदा आहिनि। भाउ भेण सम्झण सां बि छी छी थी वेंदा आहिनि। सभिनि सां अधिक धोखो ॾियण वारियूं इहे अखियूं आहिनि। हिन करे बाप टियों नेत्र ॾिनो अथई, जो पंहिंजी खे आत्मा सम्झी भाउ भाउ खे ॾिसो, है न। बाबा चईंदा आहिनि सभिनि खां अधिक धोखो ॾियण वारो ई अखियूं आहिनि। हिन जे लाइ बाप असांखे टियों नेत्र ॾिनो अथई, त हिन अखियुनि सां न ॾिसो, टी नेत्र सां ॾिसो। पंहिंजी खे आत्मा भाउ भाउ खे ॾिसो। इन करे चइबो आहे ज्ञान जो टियों नेत्र। भाउ भेण बि फेल थी वेंदा आहिनि, त बि युक्ति कढबी आहे। भाउ भेण बि फेल थी वेंदा आहिनि, त बि युक्ति कढबी आहे। पंहिंजे खे भाउ भाउ सम्झो। इहे ई महिनत आहे। सब्जेक्ट हूंदियूं आहिनि, कोई ॾाढी डिफ़िकल्ट सब्जेक्ट हूंदी आहे। इहे पढ़ाई आहे, हिन में बि ऊच सब्जेक्ट आहे। तव्हां कंहिंजे बि नाम रूप में न फसी सघंदा आहियो। इहे बि पढ़ाई आहे, हिन में बि ऊच सब्जेक्ट इहे आहे। तव्हां कंहिंजे बि नाम रूप में न फसी सघंदा आहियो। कंहिंजे बि नाम और रूप में असां न फसी सघंदा आहियूं। असांखे त सभु पतो आहे, सभई आत्मा भाउ भाउ आहिनि। ॾाढो वॾो इम्तिहान आहे, विश्व जो मालिक ठहिणो आहे। मुख्य ॻाल्हि बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे भाउ भाउ सम्झो। त ॿारनि खे एतिरो पुरुषार्थ करिणो खपे, परंतु हलंदे हलंदे केतिरा ट्रेटर बि ठही पवंदा आहिनि। हिते बि ईअं थींदो आहे, सुठा ॿारनि खे माया पंहिंजो ठाहे ॾींदी आहे। तॾहिं बाप चईंदा आहिनि मूंखे फारकती बि ॾेई ॾींदा आहिनि, डिवोर्स बि ॾींदा आहिनि। फारकती ॿार ऐं बाप जी हूंदी आहे, डाइवर्स स्त्री ऐं पति जो हूंदो आहे। बाबा त असांजो सर्व संबंधी हूंदो आहे न। अगरि असां बाबा खे फारकती ॾींदा आहियूं त मतिलबु पंहिंजे बाप खे फारकती ॾींदा आहियूं। अगरि बाबा खे साजन मञंदा आहियूं, साजन मञी अगरि भुलिजी वियासीं त सम्झो असां हुन साजन खे डिवोर्स ॾेई छॾियो। बाप चईंदा आहिनि असांखे ॿई मिलंदा आहिनि। सुठी सुठी बच्चियूं बि डाइवोर्स ॾेई रावण जी ठही वेंदियूं आहिनि। वंडरफुल खेल आहे न। माया छा न करे ॾींदी आहे। बाप चईंदा आहिनि माया वॾी कड़ी आहे। बाबा चईंदा आहिनि माया ॾाढी कड़ी आहे, कुझु बि न आहे न, मरी हुई चीटी आहे। हाणे त उहा बि न आहे, वई माया।
बाप चईंदा आहिनि माया ॾाढी कड़ी आहे। गायन आहे न ग्रह गज खे ग्राह खाधे। ॾाढा गफ़लत करे वेहींदा आहिनि। बाप सां बेअदबी कंदा आहिनि त माया कचो खाई छॾंदी आहे। बाप सां बेअदबी कंदा आहिनि त माया कचो खाई वठंदी आहे। हिन करे असांखे ॾाढो सावधानी सां थी करे हलणो आहे, है न। बाबा खे हर ॻाल्हि ॿुधाइणी आहे, बाबा जी श्रीमत ते हलणो आहे। पहिरियों त बाबा खे हर ॻाल्हि ॿुधाइणी आहे, हर नंढे खां वॾी। तॾहिं असां माया जे चंबल सां सेफ रही सघंदा आहियूं। माया अहिड़ी आहे जो कोई न कोई खे हिकदमि पकड़े ई वठंदी आहे। माया अहिड़ी आहे जो कोई न कोई खे हिकदमि पकड़े ई वठंदी आहे। अच्छा, ॿारनि खे केतिरो ॿुधायां। मुख्य ॻाल्हि आहे अलफ़, बाप खे यादि करो। मुसलमान बि चईंदा आहिनि सवेरे उथी करे अलफ़ खे यादि करो। इहा वेलो सुम्हण जो न आहे, हिन उपाय सां ई विक्रम विनाश थींदा आहिनि। ॿियो कोई उपाय आहे न। बाप तव्हां ॿारनि सां गॾु केतिरो वफ़ादार आहे। बाबा असां ॿारनि सां गॾु केतिरो वफ़ादार आहिनि, कॾहिं तव्हांखे छॾंदा न आहिनि। आया ई आहिनि सुधार करे साथ वठी वञण लाइ। बाबा असांखे कॾहिं छॾंदा न आहिनि। बाबा असां ॿारनि सां गॾु केॾो वफ़ादार थी करे हलंदा आहिनि न, कॾहिं तव्हांखे छॾंदा न आहिनि। आया ई आहिनि सुधार करे साथ वठी वञण लाइ। असां सभिनि आत्माउनि खे सुधार करे, असां सभिनि खे ॾिसो सभु पुकारनि था न। बाबा त पंहिंजो वफ़ादार आहे। बाबा ड्रामा अनुसार ईंदा आहिनि। जो जंहिं भावना सां बाबा खे सॾु कंदा आहिनि, बाबा सभी आत्माउनि खे, सभी योनियुनि खे, प्रकृति खे बि जो पुकारदी आहे, उन्हनि सभिनि खे लाइक़ु ठाहे करे, पावन ठाहे करे, सुधारे करे। प्रकृति खे त साथ न वठी वेंदा, लेकिन जो बि आत्मायूं पुकारनि थियूं सभिनि खे पावन ठाहे करे बाबा पाण सां गॾु वठी हलंदा आहिनि। लेकिन बाबा प्रकृति खे सतो प्रधान त ठाहे वेंदा आहिनि न। त बाबा भले ई ड्रामा अनुसार ईंदा आहिनि, लेकिन पंहिंजो कमु पूरो करे वेंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि याद जी यात्रा सां तव्हां सतो प्रधान थींदा आहियो न, हुन तरफ़ जमा थींदो वेंदो आहे। याद जी यात्रा सां ई तव्हां सतो प्रधान थींदा आहियो, हुन तरफ़ जमा थींदो आहे। जीअं जीअं असां बाबा खे यादि कंदा आहियूं त उहो जमा थींदो वेंदो आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजो चोपड़ो रखो। असां केतिरो यादि कंदा आहियूं, केतिरी सर्विस कंदा आहियूं। वापारी माण्हू घाटो ॾिसंदा आहिनि त ख़बरदार रहंदा आहिनि। वापारी माण्हू घाटो ॾिसंदा आहिनि त ख़बरदार रहंदा आहिनि। घाटो न विझणो खपे। कल्पांतर जो घाटो पइजी वेंदो। घाटो न विझो, न त कल्पांतर जो घाटो पइजी वेंदो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। सभी यादि असांजो बि नंबरवार बाबा छो चईंदा आहिनि कि नंबरवार जो जेतिरो बाबा खे आत्मिक स्थिति में यादि कंदो आहे न, जो जेतिरो पावन ठही करे श्रीमत ते हली करे बाबा खे यादि कंदो, बाबा त सभिनि खे यादि प्यार ईंदा आहिनि। पोइ जो जंहिं आत्मा जी जहिड़ी स्थिति हूंदी हुन अनुसार हुनखे यादि प्यार पहुचंदो आहे। त इन करे सदा बाबा खे पंहिंजी ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे बाबा जो यादि प्यार वठो, तॾहिं असांखे उन पूरी रीति मिली सघंदो। छा धारणा जे लाइ मुख्य सार आहे मनसा वाचा कर्मणा पावन ठहिणो आहे। बुद्धि में विकारी संकल्प न अचिणो खपे। बुद्धि में विकारी संकल्प न अचिणो खपे। हिन जे लाइ असां सभिनि खे आत्मा भाव जी दृष्टि सां ॾिसणो आहे। इहो अभ्यास करिणो आहे, कंहिंजे नाम रूप में न फसणो आहे। ॿियो आहे जीअं बाप वफ़ादार आहे न,
ॿारनि खे सुधारे करे साथ वठी वेंदा आहिनि। ईअं वफ़ादार असांखे बि रहणो आहे। असांखे बि बाबा जी हर श्रीमत खे पालन करे हलणो आहे। कॾहिं बि फारकती, बाप की फारकती ऐं शिव साजन खे डिवोर्स न ॾियणो। बाप जे संबंध में फारकती ऐं शिव साजन जे संबंध में डाइवोर्स न ॾियणो आहे। वरदान सदा हल्का ठही बाप जे नैननि में समाइण वारा सहज योगी ठहूं। संगम युग ते जो ख़ुशियुनि जी खान मिलंदी आहे उहो ॿी कहिड़े युग में न मिलंदी आहे। हिन समय बाप ॿारनि जो मिलन आहे, वरसो आहे, वरदान आहिनि। बाप ऐं ॿारनि जो मिलन बि आहे, वरसो बि आहे, वरदान बि आहिनि। वरसो अथवा वरदान ॿिन्हिनि में महिनत न थींदी आहे। हिन करे पंहिंजो टाइटल ई आहे सहज योगी। जेतिरो असां बाबा खे बाप जे संबंध में यादि कंदासीं, बाबा जी श्रीमत खे पालन कंदा हलंदासीं त सहज ई पूरो वरसो मिली वेंदो, वरदान मिली वेंदा। बाप दादा ॿारनि जी महिनत ॾिसी न सघंदा आहिनि। चईंदा आहिनि ॿार पंहिंजो सभु बोझ बाप खे ॾेई करे ख़ुदि सदा हल्का रहो। पंहिंजो सभु बोझ बाप खे ॾेई करे ख़ुदि सदा हल्का रहो। एतिरा हल्का ठहो जो बाप पंहिंजे नैननि में विहारे करे असांखे वठी वञे। एतिरा हल्का थी वञो जो बाबा असांखे पंहिंजे नैननि में विहारे करे वठी हले। बाप सां स्नेह जी निशानी आहे सदा हल्का ठही बाप जी नज़रनि में समाए थी वञो। बाप सां स्नेह जी निशानी आहे, अगरि बाबा सां असांखे स्नेह आहे त असांखे छा रहणो आहे, सदा हल्का ठही करे बाप जी नज़रनि में समाइणो। सदा हल्का थी करे बाप जी नज़रनि में समाइणो आहे असांखे। स्लोगन आहे नेगेटिव सोचण जो रास्तो बंदि करे छॾियो। नेगेटिव सोचण जो रास्तो बंदि करे छॾियो त सफलता स्वरूप ठही वेंदी। जॾहिं सोचंदासीं हमेशह पॉज़िटिव त पॉज़िटिव सोच ई रहंदी, पॉज़िटिव दृष्टि वृत्ति बोल, पॉज़िटिव रीति कर्म कंदासीं त हमेशह ई सफलता स्वरूप ठही वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।